खुंगरा हणण सिंधी ॿोलीअ जे नौजवान मज़ाया लेखक शाइर इम्तियाज़ अबड़ो जो लिखियलु आहे। इम्तियाज़ अबड़ो भोगन भोगन में जे सिरे हेठि सिंधी अख़बार जो मुस्तक़िल लेखक रहियो आहे। खुंगरा हणण बि हिकु म्यूज़िक आहे। इहो राग आहे जेको ॿुधाइण वारो पाण कॾहिं बि न ॿुधी सघंदो आहे। हिकु अदीब जे नज़र में खुंगरा हणण नक जी शाइरी आहे। हिकु फ़क़ीर वरी चवंदो त खुंगरा हणण ग़ुर्बत ख़िलाफ़ जंग आहे। हिकु आशिक़ जे ख़्याल में जेकॾहिं खुंगरा महबूब पियो हणे त पोइ उहा ॼण त कंहिं वीराने में बहार आहे, पर जेकॾहिं खुंगरा ज़ाल पई हणे त साॻियो आशिक़ चवंदो त इहा रिज़्क़ जी तंगी आहे। मास्तर जा खुंगरा इल्म जे रोशनीअ सां मुनवर हूंदा आहिनि, पर घोसड़ू मास्तर जा खुंगरा वरी तालीम दुश्मन पॉलिसियुनि ते ॿधल हूंदा आहिनि। घोसड़ू मास्तर खुंगरा पियो हणंदो त जहिड़ो बिना ॿुधाइण जे 3 ॾींहंनि जे मोकल ते पियो वञे। दुनिया में सभु माण्हू खुंगरा न हणंदा आहिनि, छो त जेकॾहिं सभु माण्हू खुंगरा हणण लॻनि त पोइ खुंगरा ॿुधंदो केरु। खुंगरा हणण हिकु समाजी पोरियो बि आहे जंहिंजो को बि उजूरो नथो मिले। किन माण्हुनि खे त पादर सुंघायो वेंदो आहे त मतां घणेई समाजी पोरे करे ॿियनि गहरी निंड में पियल इंसाननि जो इस्तेहसाल न थिए। किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त खुंगरा हणण हिकु एहतिजाज आहे त ज़मानो असांखे सुम्हणु नथो ॾिए, असीं ॿियनि खे सुम्हणु न ॾींदासीं। खुंगरा हणण वारे खे खुंगराऊ चइबो आहे ऐं जेको खुंगरा ॿुधी निंड मां छिरकंदो आहे उनखे खुंगराई चइबो आहे। ऐं जेको खुंगरा ॿुधी जागी खुंगरा हणंदड़ में निहारे वरी सुम्ही रहे त उनखे कुझु बि न चयो वेंदो आहे, छो त जेको पाण खुंगरा ॿुधी कंहिंखे कुझु नथो चवे उनखे असीं छा था चई सघूं। पर उहो शख़्स जेको खुंगरा ॿुधी जागी खुंगरा हणंदड़ में निहारे उन खे हिकिड़ो धकु उलारे वरी घटि वधि ॻाल्हाए ॿीहर सुम्ही रहे त उनखे असीं घणो कुझु चई सघूं था। खुंगरनि जा एतिरा त क़िस्म आहिनि जो ख़ुदि खुंगरा हणण वारा पुछंदा आहिनि त असीं आख़िर कहिड़े क़िस्म जा खुंगरा था हणूं। एतिरा त दुनिया में माण्हू कोन हूंदा जेतिरा खुंगरा आहिनि। जीअं असांजो हिकु दोस्त खुंगरा हणंदो आहे, ॼण निंड खे लठियूं हणंदो आहे। हिकु दफ़े पुछियोसीं अदा थोरो खुंगरनि जो वॉल्यूम त घटि कर, चई सॉरी इहो नक आहे जंहिंमें म्यूट जो बटण ई लॻल कोन्हे। वरी हिकु ॿियो दोस्त आहे, उहो त खुंगरा हणण जी फैक्ट्री आहे। खुंगरा पियो हणंदो जहिड़ो पघार वधाइण जो मुतालबो पियो कंदो। पुछियोमांसि तव्हां खुंगरनि हणण जी तरबियत किथां वरिती, त कावड़िजी पियो। खुंगरा ॿुधण हिकु तरीक़े इलाज आहे जेको शिफ़ा जा दर खोले थो। खुंगरा ॿुधण सां माण्हू में बर्दाश्त जी स्टेमिना वधे थी या स्टेमिना जी बर्दाश्त वधे थी। तव्हां पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगी में अहिड़ियूं तकरीरूं ॿुधो था जेके तव्हांजे सिहत लाइ मुज़र आहिनि, पर जेकॾहिं तव्हां वटि खुंगरा ॿुधण जी प्रैक्टिस आहे त पोइ तव्हां न सिर्फ़ु अहिड़ियूं तकरीरूं ॿुधी सघो था बल्कि सॼे जी सॼी अख़बार बि पढ़ी सघो था। बेशक असीं जंहिं जमूरियत में रहूं था उते हर को पंहिंजे पंहिंजे स्टाइल जा खुंगरा हणी रहियो आहे। खुंगरा क़दीम ज़माने खां लॻी रहिया आहिनि। अॻे बादशाह खुंगरा हणण ते इनाम अकराम बि ॾींदा हुआ। जेतोणीकि अॼु ताईं इहो राज़ आहे त तारीख़ में सभ खां वॾा खुंगरा कंहिं आया। बादशाह अकबर जे ज़माने में खुंगरनि हणण जा वॾा मुक़ाबला थियनि, पर उनखे कंहिं वज़ीर मशवरो ई कोन ॾिनो। जॉर्ज चौथों एतिरा वॾा खुंगरा हणंदो हो जो सुम्हंदो ई महल जे तय खाने में हो त मतां एतिरे वॾे आवाज़ जे करे अवाम न जागी पवे। जॉर्ज पंजों बि खुंगरनि हणण में पंहिंजो मट पाण हो। राति जो एतिरा खुंगरा हणंदो हो जो चौकीदारनि खे मजबूरन सॼी राति जागणो पवंदो हो। उन करे जॉर्ज छहों आयो त पहिरीं उनजो नकु हकीमनि खे ॾेखारियो वियो, जिन वरी उनजो इलाज इहो ॿुधायो त हाणे जॉर्ज आणण वारी मश्करी बंदि करियो, न त कंहिं खुंगरे सां थी सघे थो त हीअ पूरी इंग्लैंड ई न उॾामी वञे। रूस में सभ खां सुठा खुंगरा शोलो ख़ौफ़ हणंदो हो, बल्कि हुन ते इहो नालो ख़ौफ़ पियो ई इन करे जो हू एॾा त ख़तरनाक खुंगरा हणंदो हो जो उन्हनि खे ॿुधंदे ई माण्हू ख़ौफ़ में घेरजी वेंदा हुआ। एतिरे क़द्र जो उनखां पोइ जेके ॿिया ख़ौफ़ आया जीअं चेखौफ़ या बिलखौफ़, उन्हनि खे बि संदनि दोस्त पंहिंजे घरनि में सुम्हणु कोन ॾींदा हुआ। जेतोणीकि उहे वीचारा खुंगरा त छा का नंढड़ी फूक बि कोन हणंदा हुआ। बरे सग़ीर में त खुंगरनि ते जंगियूं लॻियूं। सभ खां वॾी जंग प्लासी जे मैदान जे ॿाहिरां विड़ी वई, छो त प्लासी में अॻु ई जंग जारी हुई ऐं उते जाइ ख़ाली कान हुई। प्लासीअ वारनि चयो त जेकॾहिं तव्हांखे हिते जंग विड़णी आहे त हफ़्तो अॻु ॿुधायो आहे। खुंगरनि जी सभ खां वॾी तारीख़ खुंगरा नामा जे जंहिं सुफ़े में मिले थी
उहो सुफ़ो किताब में ई कोन्हे, बल्कि उहो सुफ़ो सुफ़ ऐं हस्तीअ ताईं मिटाए छॾियो अथनि, छो त उनजी तारीख़ एॾी त वॾी हुई जो जंहिं तारीख़दान उहा तारीख़ लिखी पिए उहो लिखंदे लिखंदे ख़ुदि सुम्ही रहियो ऐं खुंगराहण लॻो। सुबुह जो हुन खां पुछियऊं त हुन साफ़ इनकार कंदे चयो त आऊं हाणे तारीख़ ते न पर महीने ते कमु कंदुसि। खुंगरा हणणु हर इंसान लाइ लाज़िम आहिनि, उन करे जेके माण्हू खुंगरा नथा हणनि उन्हनि खे यकदमि पंहिंजी मेडिकल टेस्ट कराइणु घुरिजे। उन्हनि खे घुरिजे त उहो मालूम कनि त उहे खुंगरनि जी वैक्सीन किथां हणाइनि। खुंगरा इंसानी तमुदन ऐं तहज़ीब जी बकासी कनि था। जेके खुंगरा मिस्र जे अहरामनि में मम्मियूं हणंदियूं हुयूं, अहिड़ा खुंगरा जेकॾहिं अॼुकल्ह जूं मम्मियूं हणनि त केतिरनि ई डेडनि जा बूथ फिरी वञनि। उन करे बतदरीज खुंगरनि सिर्फ़ु पंहिंजी शिकिल तब्दील कई आहे, बाक़ी खुंगरा अॼु बि पंहिंजे आमराना सोच सां गॾु मौजूदु आहिनि। हिकु पोड़े चयो, अॼुकल्ह खुंगरा हणणु एतिरो त आम थी वियो आहे जो ॿार बि खुंगरा पिया हणनि। छा असांजे ज़माने जा खुंगरा हूंदा हुआ, मूं वारो ॾाढो खुंगरा हणंदो त सभु ॻोठ वारा गॾु थी वेंदा, ॼण ढॻीअ जी उज़ई पई थिए। चाचे खे त खुंगरा हणण ते एतिरो उबूर हासिल हो जो परे परे खां माण्हू हुन खां खुंगरा हणण जो गुर सिखण ईंदा हुआ। चयाईं जानदार खुंगरो उहो आहे जेको वॾे वाक हणजे, बाक़ी नंढा नंढा खुंगरा त अॼुकल्ह हर को पियो हणे। खुंगरा टिनि क़िस्मनि जा माण्हू हणंदा आहिनि। हिकिड़ा उहे जेके खुंगरा हणी सघनि, ॿिया उहे जिन खे खुंगरा हणणु ईंदा हुजनि, टिया उहे जिन खे खुंगरा हणण खां केरु बि रोके न सघे। खुंगरा केॾी महिल बि हणी सघजनि था। सुठा खुंगरा उन महिल लॻंदा आहिनि जंहिं महिल सभु जागी रहिया हुजनि, पर हिकु असली ऐं तारीख़ी खुंगरो उहो जंहिंसां सुतल ॿार बि जागी पवे ऐं उथी पंहिंजी माउ खां पुछे त मां तो सॼी ज़िंदगी हिन बाबा सां गॾु कीअं गुज़ारी आहे।